हाणे भी चऊं था त अॼु शहीद बशीर खान कुरैशी जे मज़ार ते अमा पठाणी जेका पंहिंजा पेर भरे आई आहे पंधु करे आई आहे ऐं उनजो मक़सदु सिर्फ़ु हिकु आहे त मूंसां इंसाफ़ कयो ऐं उहो इंसाफ़ जे दर जे लाइ उहा दांह खणी जॾहिं ॻड़ी ख़ुदा बख़्श में वञे थी त उनजा दरवाज़ा बंदि कया था वञनि ऐं उनजी दांह बि नथी वरनाए वञे ऐं उनजी जेका तकलीफ़ आहे उहा बि ॿुधण जे लाइ केरु हुकुमरान गवारा नथो करे। पर अॼु शहीद बशीर खान कुरैशी जे मज़ार ते जेको 24 कलाक 12 महीना ई हर मज़लूम जे लाइ हर महकूम जे लाइ हर उहो माण्हू जेको ॾाढ जे अॻियां जेको आहे सो कंधो पंहिंजो ऊचो करे बीहे थो ऐं कंधो पंहिंजो निवाए नथो। बशीर खान अहिड़े जदोजहद कंदड़ माण्हू सां गॾु आहे ऐं अॼु असांखे फ़ख़ुरु आहे अमा पठाणीअ ते त जंहिं पाण जहिड़ो बहादुर पुटु ॼणियो अॼु उहा बि पाण से हिन उमिरि में न त केरु हिन उमिरि में पंध करे केरु कशाला करे ऐं इहो ई भिटाए चयो आहे त मोहबत विधो आहे मामरे न त केरु कशाला करे। अमा पठाणीअ खे सिंध जी मोहबत आहे धरतीअ जी मोहबत आहे वतन जी मोहबत आहे ऐं हिन शहीदनि जी मोहबत आहे जेका हिनखे पंध थी कराए ऐं असां GS कोमा जा कारकुन वर्कर ऐं सभई सिंध दोस्त माण्हू अमा पठाणीअ खे इहो यकीन था ॾियारायूं त पहिरें ॾींहं खां वठी आख़िरी ॾींहं ताईं जेके तोसां गॾु बीठा आहिनि सिंध जो शऊर चओ उनखे क़ौम परस्त चओ वतन दोस्त चओ या GS कोमा जा कारकुन चओ सभु तोसां उहे पेर उघाड़े मथे उघाड़े माण्हू मज़लूम हारनि मज़दूरनि ऐं शागिर्दनि जा जेके पुट आहिनि उहे तोसां मण गॾु आहिनि ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि खे उन्हनि इहा ॿुधायो आहे त असां हमेशह वांगुरु जीअं मज़लूमनि जो आवाज़ बणिजी ॿाहिरि निकिता आहियूं। अॼु असां शहीद बशीर खान कुरैशी जे मज़ार ते बि इहो वचन था कयूं त शहीद जेका तूं मज़लूमनि ऐं मिसकिननि जे लाइ जेका वाट छॾे वियो जदोजहद जी अॼु बि असां उन जदोजहद ते क़ाइमु ऐं दाइमु आहियूं। पोइ अमा पठाणी हुजे या राणीपुर जा फुरड़ा हुजनि या किथे बि जेका दौड़ा फुर अगवाऊं थियूं क़तल ऐं घर थी आहे त GS कोमा कुहाड़ी वारो झंडो खणी उते ज़रूरु पुगी आहे। मुंहिंजी माउ असां तोखे यकीन था ॾियारायूं त अॼु असां जेके बि माण्हू आहियूं जेके बि नौजवान ऐं असांजी उमिरि बि हाणे 50 खां मथे आहे असांजी उमिरि बि 50 खां मथे आहे 54 साल में आहियूं पर असां बि हिन उमिरि में बि तोखे यकीन था ॾियारायूं त जिते तुंहिंजो पेर हूंदो उन पेर जे मथां पेर रखी असां बि हलण जी कोशिशि ज़रूरु कंदासीं ऐं तोखे अकेलो न छॾिबो। अॼु शहीद जे मज़ार ते इहो वचन था कयूं तोसां।